ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा विकृति वृक्ष में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंता मिठे मिठे ॿार बाबा चवंता हिन इहो आहे दुख जो घाट। घाट थींदो आहे न त बाबा चवंदो इहो दुख जो घाट आहे। सत्य आहे सुख जो घाट। त असांजी बुद्धि हाणे हिन दुख जे घाट में रहंदे हुए हेॾे होॾे भटकणी न थिए। असांखे बाबा जो पंहिंजे घर शांति धाम जे बारे में ॿुधायो अथईं, सुखधाम जे बारे में ॿुधायो अथईं। हिन शांति धाम सुखधाम में ई असांजी बुद्धि हुजणी खपे। असां शांति धाम ऐं सुखधाम जे बारे में ई ॻाल्हियूं वीचार सागर मंथन करणु खपनि। त असांजे जीवन में सदा सुख शांति मिले। अगर हिन दुख जी दुनिया दुख घाट में रहंदे हुए दुख जी ॻाल्हियूं सोचदा रहंदासीं त दुख जी दुनिया में त दुख जी ॻाल्हियूं हूंदी न। आई दुख धाम दुख घाट कलयुग अर्थात जाते कल कलेश हूंदो। तव्हां केतिरे बि कोशिश करो तव्हांखे हिन दुनिया में सिवाय परमात्मा खे जेसिताईं यादि करे न हलंदव तेसिताईं तव्हांखे हिन दुनिया में सुख जी अनुभूति न थी सघे। अगर तव्हांखे दुनिया में सुख अनुभव थिए भी तो भी अल्पकाल जे लाइ, थोरो समय जे लाइ उहो भी दिखावे जो सुख है। लेकिन अगर असां परमात्मा के याद करे न दुनिया में रहंदासीं न त असांखे न दुनिया में रहंदे हुए सबसे जहिड़ो हुन खां बि ऊचो सुख तीव्र सुख जो असां अनुभव करे सघूं। माण्हू जो सुख हूंदो आहे शरीर सां, संबंधनि सां, चीज़ुनि खाइण सां, ॾिसण सां, चीज़ुनि खे यूज़ करण सां सुख मिलंदो आहे। लेकिन परमात्मा चए थो कि हिन दुनिया में न शरीर सुठो आहे, न देह जो संबंधी सुख आहिनि, न चीज़ूं सुठियूं आहिनि खाइण लाइ, न हेॾे होॾे जेकी बि दुनिया में ॾिसण लाइ जॻह आहिनि, न ही चीज़ुनि सां तव्हांखे सुख मिली सघंदो। कहिड़े भी प्रकार से तव्हांखे सुख मिली न सघंदो। हिते आहिनि अनेक प्रकार जा दुख। देह सां दुख, देह जे संबंधनि सां दुख, देह जे लाइ जो पदार्थनि खे यूज़ कंदा आहियूं, वस्तु वैभव खे यूज़ कंदा आहियूं, चीज़ुनि जे लाइ यूज़ कंदा आहियूं, देह जे लाइ संपत्ति आदि सभिनि सां दुखी दुख आहिनि। यानी दुख धाम त हर हिकु चीज़ सां तव्हांखे सुख मिलंदो थोरे समय जे लाइ, पोइ दुख जास्ती मिलंदो। लेकिन सतयुग में असांखे हर प्रकार जो सुख हुयो, सभिनि चीज़ुनि जो सुख हुयो। लेकिन हिन दुनिया में भी अगर असां चाहियूं असांखे सुख मिले त बाबा चए थो तव्हांखे पंहिंजे शरीर सां सुख मिली न सघंदो। तव्हांखे इंद्रियनि खां परे वारो सुख जो मां अनुभव कराए सघंदो। परमात्मा पार ब्रह्म में रहण वारो निराकार शिव बाबा चईंदो आहे हिन कलयुगी नर्क जहिड़ी दुनिया में जाते हर प्रकार जो दुख आहे, हर हिकु चीज़ सां दुख मिले थो। हिन दुनिया में तव्हांखे देह जी दुनिया संबंध पदार्थनि सां सुख मिली न सघंदो। हिन दुनिया में असांखे इंद्रियनि खां परे वारो सुख परमात्मा अनुभव कराए सघंदो सदा। अगर असां चाहियूं असांखे सुठो घर मिले ताकि सुख मिले, अगर तो सुठो घर ठाराए भी छॾंदव न थोड़े समय खां पोइ वरी कोई न कोई प्रकार जो दुख अची वेंदो। चईंदो अञा हाणे त घर ठारायो आहे वरी ईअं ख़राब थी वियो। लेकिन असां इंद्रिय भले पुराणे मकान में रहूं, भले केतिरो भी टुटल फुटल मकान हुनखे कहिड़े भी मरम्मत करे रहूं, लेकिन खुद की आत्मा समझी करे रहंदासीं न परमात्मा खे यादि करे त हुन पुराणे टुटल घर में भी तव्हांखे सुख मिलंदो, क्योंकि परमात्मा सां गॾु आहियूं।
वॾे नए घर में रहंदव, नई चीजनि खे यूज़ कंदव, महांगी महांगी चीजनि खे यूज़ कंदव, त सॼो ध्यानु त हुन घर में चीजनि में ई हली वेंदो। तो परमात्मा की याद न करे सघंदासीं ऐं परमात्मा चए थो हिन दुनिया में त तव्हांखे सुख मिली ई न सघंदो आहे। देह देवी संबंध पदार्थ वैभव, इन करे परमात्मा चए थो कि हर कर्म कंदे हुए मूंखे यादि करो। त इंद्रियनि जी परे वारो सुख कर्म त करणो ई आहे। ईअं सम्झी करे कर्म करो मां आत्मा इन इंद्रियनि द्वारा कर्म करायां थी, कर्म करावनि बाप सां गॾु ऐं कर्म कंदा वञो। भले तव्हां साधारण भोजन खाओ, साधारण घर में रहो, साधारण कपिड़ा पायो, लेकिन तव्हांखे जो इंद्रियनि खां परे वारो सुख सुखदाता बाप ॾींदो आहे न, उहो सत्य स्वर्ग खां बि ऊंचो हूंदो। ऊंचे ते ऊंचो बाप आहे न, ऊंचे ते ऊंचे बाप खां पोइ जीअं ब्रह्मा विष्णु शंकर लक्ष्मी नारायण, हिन समय सां ऊंचे ते ऊंचे बाप सां गॾु आहियूं त सुख बि ऊंचो मिलंदो। पोइ लक्ष्मी नारायण जी दुनिया में हली वेंदासीं त सुख जी डिग्री बि कम थी। ॾिसो ये समय कहिड़ो थो हले, परमात्मा खे यादि करे इंद्रियनि खां परे वारे सुख जो अनुभव करण जो समय थो वञे। जेको गायन आहे न कि अति इंद्रिय सुख पूछो त गोप गोपिन सां पूछो, त इहो इंद्रियनि खां परे वारो सुख असां हाणे ई अनुभव करे सघंदा आहियूं। परमात्मा खे यादि कयो। ॿियो कहिड़े युग में असांखे इंद्रियनि खां परे अनुभव, इंद्रियनि खां परे वारो सुख अनुभव थी न सघे, छोकी हाणे ई परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असांखे आत्माभिमानी स्थिति जो अभ्यास कराईंदो। तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। ख़ुदि खे शरीर न सम्झो, मां आत्मा, मुंहिंजो इहो शरीर। हाणे ई असां आत्मा जी ख़ुदि जी पहचान आहे, हाणे ई असां आत्मा पंहिंजे बाप खे पहचाने करे यादि कंदा आहियूं। न सतयुग में असां यादि कंदासीं, न त्रेता में, द्वापर कलयुग में भॻवान खे यादि कंदासीं, लेकिन न ख़ुदि जो पतो हूंदो न भॻवान जो पतो हूंदो, त सुख अनुभव थींदो ई न। भले माण्हू चए असांखे इहो सत्संग ज्ञान भजन कीर्तन ॿुधण में ॾाढो सुख मिले, लेकिन कंहिंखे सुख मिले ये न पतो। हीअं कीअं सुख ॾिनो, चईंदा फलानो संत सन्यासी भाई साहब असांखे कथा पोइ ॿुधाए त सत्संग पोइ करे त ॾाढो सुख आनंद पोइ मिले। सुखदाता त बाप आहे निराकार परमात्मा, कोई देहदारी गुरु संत सन्यासी थोड़ी है। त उहो कंहिंजे बारे में ॿुधाइनि था, उहो अगरि तव्हांखे कंहिंजे बारे में ॿुधाइनि था त हुन जे बारे में तव्हां ॿुधी करे तव्हांखे सुख पोइ मिले, लेकिन कंहिंखे पोइ मिले ऐं उहो सुख सदा जे लाइ छो न आहे। छोजी मनुष्य आत्मा सदा जे लाइ सुखदाई न थी सघंदी, हिकु परमात्मा ई सदा जे लाइ सुखदाई थी सघंदो आहे। हिकु परमात्मा खे तव्हां सदा यादि रखंदासीं त सदा अतीन्द्रिय सुख में रहंदासीं। त हाणे असांखे बाबा उहा नई दुनिया में सुखधाम जी दुनिया में वठी वञण लाइ आयो, इन करे बाबा चए थो हाणे सदा पंहिंजे घर परम धाम खे पंहिंजी बुद्धि सां यादि करो ऐं सुखधाम स्वर्ग खे यादि करो कि सुखधाम स्वर्ग में हली छा छा कंदासीं, हुते कीअं जीवन जींदासीं। तव्हांखे पतो कल्ह तव्हांखे काॾे वञिणो आहे त तव्हां केॾनि ॾींहंनि खां जॾहिं खां पतो लॻो तॾहिं खां प्लानिंग कंदव न, भई हुते वञिणो आहे, हुते हीअं करिणो आहे, सॼी तयारी पहिरियों खां ई करे रखंदव न। हीअं ई परमात्मा चए थो हाणे तव्हांखे पंहिंजे घर शांति धाम में सुखधाम में हलणो आहे, तोखे हाणे कई तयारी करणी आहे, भई मूंखे त शांति धाम में बाबा जे पासे में रहणो, हुनजे लाइ मूंखे छा करिणो पवंदो। मूंखे त स्वर्ग में ऊंच पद खपे, सुठो घर खपे, सर संबंधी, हालांकि हिते नंढा प्रजा दास-दासियुनि जो बि सुठो घर हूंदो, संबंधी सुठा हूंदा, उते हर प्रकार जो सुख हूंदो, लेकिन राजाई घराने में अचनि ऊंच पद पाइण जो सुख, राजाई घराने में अचण जो सुख त उहो त अलॻि ई थींदो न। हिते बि ॾिसो आहिनि त सभु माण्हू, जेको वॾा माण्हू आहिनि
वो भी वही था खाइनि, असां भी वही था खायूं, खाइण लाइ त कमी न आहे। त बि वॾे माण्हुनि जे घर में जेकी चीज ठहींदी उहो वेही करे खाईंदा, नंढा माण्हू वेही थी ठही करे खाइनि, फर्क़ु त थींदो आहे न। त बाप चए थो हाणे पंहिंजी बुद्धि खे हेॾे होॾे भटकायो न, मां तव्हांजे लाइ सौगात खणी आहियां। ॾिसो कोई बि कंहिंजो माउ पीउ संबंधी काॾे वेंदो आहे न, त जॾहिं ईंदो आहे त हुननि जे लाइ सौगात वठी ईंदो आहे। कोई न कोई प्रकार जो उपहार, भई काॾे वञे परे कुझु चईंदा आहिनि असां हुननि जे लाइ वठी हलूं। त हिन समय असां जे बाप खे ॾाढे समय खां सॾिबा करूं परम धाम कि तूं अचु अचु हल। भले भॻवान खे हिते अनेक नाम रूप सां पूजनि था माण्हू, त बि भॻवान खे यादि था करनि तूं अचु अचु अचु, मतिलबु उहो अञा सृष्टि ते आहे न, अञा किथे ईंदो। असांखे पतो लॻी वियो कि वो अची वियो आहे, लेकिन ॿियनि माण्हुनि जे लाइ त अञा आहे न कि अञा ईंदो। भई हेॾे समय खां द्वापर युग खां असां भॻवान खे यादि था करूं तूं अचु अचु अचु, त ईंदो कुझु त असांजे लाइ सौगात खणी ईंदो न। त बाबा चए थो मां तव्हांजे लाइ सिरी ते विश्व खणी आयो, स्वर्ग जी सौगात खणी आयो। असांखे परमात्मा स्वर्ग जी सुख जी दुनिया जी सौगात थो ॾे, हुनमें अचण जे लाइ असांखे ऑफर थो करे कि भई मां हाणे स्वर्ग जी दुनिया मथां खणी आयो आहियां। स्वर्ग जी दुनिया खणी आयो आहियां मतिलबु स्वर्ग में वञण जो रास्तो ॿुधाइण आयो आहे। स्वर्ग जी दुनिया त हिते ई हूंदी, हिन ई दुनिया में हाणे जाते दुख शांति आहे कल्ह हिन ई दुनिया में सुख शांति वारी दुनिया स्वर्ग हूंदी। लेकिन परमात्मा मथां खां असांजे लाइ स्वर्ग खणी आयो आहे, त स्वर्ग जहिड़ी दुनिया कीअं ठहींदी हुनजो ज्ञान असांखे ॾियणु आयो आहे। हुन दुनिया में असां कीअं वञी सघंदासीं, कीअं स्थापना करे सघंदा आहियूं, हुन दुनिया जे बारे में असांखे ॿुधाइणु आयो। कीअं तव्हां हुन दुनिया खे ठाहे सघंदा आहियो, हुन में वञी सघंदा आहियो। परमात्मा वठी त ज्ञान आहे न, त परमात्मा असांखे इहो ई ज्ञान ॾियणु आयो आहे भई तव्हांखे स्वर्गवासी कीअं ठाहिण, तव्हांखे स्वर्ग में वञण जी लाइ स्वर्ग खे ठाहिणो बि त पवंदो। स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहिण लाइ मत बि त उची खपे न, ज्ञान बि त खपे, सम्झ बि त खपे। इन करे बाबा असांजे लाइ स्वर्ग जी दुनिया में हलण जे लाइ रास्तो ॿुधाइण आयो आहे, हुन दुनिया खे ठाहिण लाइ ज्ञान ॾियण आयो। छो छोकी हाणे इहा पुराणी दुनिया बदिलण वारी आहे। हाणे हिन पुराणी दुखदाई दुनिया जो विनाश थियण वारो, भई असां भॻवान खे यादि था करूं असांखे पावन ठाहे, सुख ॾे, शांती ॾे, त इहा दुख जी दुनिया खे त ख़तमु करणो ई पवंदो न। माण्हू विनाश सां ड्रिजंदा आहिनि, चईंदा आहिनि कि दुनिया ख़तमु थी वेंदी, लेकिन असां त भॻवान खे सॾु था करूं तूं अचु असांजे लाइ सुख जी दुनिया ठाहे, असांखे पावन ठाहे, असांखे सुख शांती ॾे। त ज़रूर भॻवान बि अची करे ॾिठई भई हिन दुनिया में तव्हांखे त कीअं बि करे सुख शांति मिली न सघंदी आहे। भई तव्हांजी आत्मा जे मथां जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझो अथव, तव्हांजो शरीर तमो प्रधान तत्वनि सां ठहियल अथव, तव्हांजी आत्मा कामी क्रोधी लोभी मोही अहंकार थी वई आहे। जेसिताईं तव्हांजी आत्मा विकारनि सां मुक्त न थींदी, जेसिताईं तत्व सुतो प्रदान न थींदा, तेसिताईं तव्हांजी आत्मा पावन कीअं थींदी, तव्हांखे पावन शरीर कीअं मिलंदो न। सुख त हिन सां ई थींदो आहे न, पंहिंजे शरीर सां सुख, चीजुनि सां, प्रकृति सां सुख, संबंधनि सां सुख। हाणे आत्मा सभिनि जी आहे विकारी पापी, पापनि जो बोझो सर ते चढ़ल आहे सभिनि आत्माउनि जे मथां। तव्हां केतिरो बि चयो न, तव्हांजो न तव्हांखे माउ पीउ भाउ भेण संबंधी कोई बि तव्हांजी सदा जे लाइ सुख ॾेई न सघंदो, छोकी तव्हांजो हिसाब किताब आहे। तव्हां कंहिंजा माउ पीउ ठहिया आहियो, कोई तव्हांजो ॿार ठहियो आहे, तव्हांजो हिसाब किताब आहे, उहो चुकतो करणु आयो न। न त एॾा माण्हू आहिनि हुननि वटि वञी ॿार पैदा थिए न, तव्हांजे घर छो आहे, तव्हां ई हुनजा माउ पीउ छो ठहिया, छोकी हिसाब किताब आहे। हाणे हिसाब किताब सुठो या बुरो त हूंदो ई सही। कोई तव्हांजे घर में नुंहुं आई आहे, पोटा पुटियूं आहिनि, छो आहे, उहा आत्मा शरीर वठी करे तव्हांजे घर छो आई आहे, तव्हांजे घर में रहंदी हुई, उनखे शादी करे तव्हांजे घर में छो आई, हिसाब किताब चुकतो करणु आई आहे न।
विश्वास हुननि सां पुत्र पुत्री पैदा थियनि छोटा थियनि त हिसाब किताब सिकू करणा आहिनि। इहे बि लेणो ॾियणो त हिते ई आहे न। त कंहिं बि संबंध सां तव्हांखे सदा जो सुख मिली न सघंदो आहे। त केतिरी बि कोशिशि करो, त केतिरा बि पाठ करो, भक्ति करो, भॻवान जो नाम जपो, आए दिन तव्हांजे जीवन में कंहिं न कंहिं संबंध सां कंहिं न कंहिं ॻाल्हि सां तव्हांजे जीवन में दुख ईंदो ई थिए। तो जो हिसाब किताब किथों था करो न, जेसिताईं थिए तेसिताईं भुगतणो ई पवंदो। लेकिन परमात्मा चए थो जॾहिं तव्हां मूंखे सॾु था करो सुख शांति जी दुनिया असांखे ॾे, असांखे ठाहे ॾे, असांखे सुख शांति ॾे। त परमात्मा बि हिन सृष्टि ते अची करे कि तव्हांजो त ॾाढो कड़ो हिसाब किताब आहे, तव्हांजी त सृष्टि जा तत्व बि तमो प्रधान थी विया आहिनि। हिते त कीअं आत्मा खे कुझु ज्ञान बि न आहे, गुण बि न आहिनि, शक्तियूं बि न आहिनि। इन करे परमात्मा चई कि हाणे मैं दुनिया खे सुख जी कीअं ठाहियां, त सोची पहिरियों मां तव्हांखे ज्ञान त ॾियां। जेसिताईं तव्हां ज्ञान न वठंदव भई सुख जी दुनिया खे छा थींदी आहे, किथे रहंदी, कीअं स्थापना थींदी, असांजो जीवन में सुख शांति कीअं अची सघंदो आहे, दुख शांति जो कारण छा आहे, जेसिताईं ये पतो न हूंदो तेसिताईं असांखे जीवन में सुख शांति मिली सघंदी। ये कहे भगवान वरदान ॾे तव्हां सुखी थियो, तव्हांखे वरदान ॾे तव्हां सुखी थियो, तव्हां ॿियनि खे दुख ॾींदा रहो त तव्हांखे सुख मिलंदो रहे, त माण्हू चईंदा न कि भगवान तूं इहा छा कई, उहो असांखे ख़ुदि जे सुख जे लाइ असांखे परेशान थो करे, मारे थो, कहे थो तूं हुनखे सुख जो वरदान ॾेई छॾी, असां दुखी था थियनि। त भगवान जा ॿार त सभु हिक जहिड़ा आहिनि, त भगवान कॾहिं बि कंहिंखे अहिड़ो वरदान न ॾींदो। न भस्मासुर खे या वरदान ॾिनई, ये सभु ग़लति ॻाल्हियूं आहिनि। भस्मासुर खे या अहिड़े वेड़े कोई बि माण्हू खे या वरदान ॾींदो त ॿियनि जो नुक़सान कंदा न माण्हू, त माण्हू भॻवान खे ई चईंदा तूं इहो छो थो करे, त भॻवान खे अकुल न आहे छा? इन करे भॻवान कॾहिं बि कंहिंखे वरदान न ॾींदो आहे, ज्ञान ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे। पोइ जेको हुन सम्झ जे अनुसार हलंदो उहो उच पद पाईंदो, हुनखे ओतिरी शक्ति अची वेंदी। त बाप हाणे असांजे लाइ सुख शांति जी दुनिया ठाहिण आयो, हुनजे लाइ बाबा खे ज्ञान थो ॾे। जेतिरो जेतिरो असां ज्ञान खे सम्झंदासीं, जीवन में धारण कंदा हलंदासीं, ख़ुदि खे सुधारंदा वेंदासीं, ओतिरो असांजी दुनिया ई सुखदाई थी वेंदी। भॻवान कीअं स्थापना थो करे, भॻवान त सिर्फ़ु असांखे ज्ञान थो ॾे, असां जेतिरो सुधरंदासीं त असांजी दुनिया सुख शांति वारी थी वेंदी न। दुनिया खे दुख शांति वारो ठाहिण वारो बि असां आहियूं, ऐं दुनिया खे सुख शांति ठाहिण वारो बि मनुष्य आत्मा ई आहे। हुनजे लाइ परमात्मा असांखे ज्ञान ॾियणु आहे। त बाबा जी त मूंखे सॾु कयो अथव भई तव्हां अगरि आत्मा जो सुख शांति वारो थी वेंदा, भई तव्हांजा गुण संस्कार सुठा थी वेंदा, त तव्हां सुठी आत्माउनि जे लाइ पोइ सुठी दुनिया बि खपे, सुठो शरीर बि त खपे। त हुनजे लाइ त पोइ इहे पुराणी सभु चीजुनि खे ख़तमु करणो पवंदो न। भई अगरि तव्हां सुठी आत्मा थी वेंदा, तव्हांजा कर्म सुठा थी वेंदा, दैवी गुण संपन्न, त तव्हांजे लाइ दुनिया बि एतिरी सुठी खपे, जंहिंमें सभु प्रकार जो सुख, शरीर सां, प्रकृति सां, वस्तु वैभव, पशु पक्षी सां बि त सुख मिलंदो आहे। अॼु जीव जंतु जानवर जेका निकिरंदा आहिनि केॾो दुख था ॾियनि। त सत्य जहिड़ी दुनिया में अहिड़ा जीव जंतु जानवर बि न हूंदा जंहिंसां असांखे दुख मिले। त बाबा असांखे अहिड़ी सुख शांति जी दुनिया ठाहिण लाइ हिन सृष्टि ते आयो आहे, त हुनजे लाइ बाबा जी त हिन पुराणी दुनिया खे त सुख शांति वारी दुनिया खे